सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो अॼोको किसो असांजो नओं किसो उन नए किसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर। दोस्तो ॻाल्हि था कनि त बादशाह त पाण धणी आहे पर हिन कूड़ीअ दुनिया जो बि को बादशाह हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह कचहरी हलंदे हलंदे कचहरी लॻी पई हुजे दरबार में। बादशाह पंहिंजे वज़ीर खां पुछियो त वज़ीर हेठां थाली आहे उन ते गिदरो वरी उन ते काती आहे, ॿुधाए त गिदरो वढिबो या न। वज़ीर खे जो ओचितो हे सुवाल बादशाह पुछियो त वज़ीर परेशान थी वियो। कंधु हेठि करे कुझु वक़्तु ईअं कंधु हेठि करे हिन बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत मूंखे थोरो कुझु टाइम मोहलत ॾियो, मां हिन जो जवाबु तव्हांखे ॾियां। बादशाह चयसि केतिरी तोखे मोहलत खपे? वज़ीर चयोसि मूंखे 3 महीना मोहलत ॾियो। बादशाह चयसि वज़ीर तोखे 3 महीना मोहलत आहे, पर जेकॾहिं इन मयाद में तो जवाबु न ॾिनो सही त पोइ मुदो बि वठींदो ऐं जवाबु न ॾिनी त पोइ फांसीअ ते चढ़ंदी। वज़ीर चयो ठीकु आहे साईं। वज़ीर कचहरी मां उथी मोटी आयो पंहिंजे महल में, परेशान हुजे त हाणे आज़माइश अची वई आहे वॾी। फ़िक्र ऐं गणतीअ में ईअं अची ऐं खट ते किरी पियो। न खाइणु वणेसि न पीअणु वणेसि, चुप कंहिंसां ॻाल्हाए कोन, महल में ॼण ईअं सम्झो राकास प्रिय। ज़ाल अची पासो वरितसि, ॾे ख़बर छा थियो आहे। वॾो वस कया माईअ, पर वज़ीर बसि चयसि त छॾे ॾे ॻाल्हि खे, बसि इहो मुंहिंजो मसइलो आहे, तव्हां हिनखे छॾे ॾियो, मतिलबु ॻाल्हि बि कंहिंसां कोन पियो करे। ईअं घर में बि मज़ो न हुजे। हिन जी धीअ हुई, उहा थोरी अकुल वारी सियाणी हुई वज़ीर जी। उन जो घर जो माहौल ॾिठो त माउ खे बि नथो, हिन जी माउ खे बि नथो ॿुधाए, यानी पंहिंजी ज़ाल खे बि नथो ॿुधाए, कंहिंखे ॿुधाए बि कोन थो, चुप कई वेठो आहे। आई पीउ वटि, अची पीउ खे भाकुर पातई। पीउ खे चईं त बाबा ॻाल्हि त ॿुधो, तव्हां सियाणा सेबता आहियो, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त ॻाल्हि ॻाल्हि सां छुटंदी आहे, फ़िक्र सां ईअं सोझरो ॾींदो। बाक़ी हाणे तव्हांजो हुनजो खाइणु पीअणु बंदि करे छॾियो आहे, ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु बंदि करे छॾियो अथव, हाणे इन सां को रस्तो या को हल त कोन निकिरंदो। तव्हां ॻाल्हि त कयो त छा मसइलो आहे? बादशाह जी धीअ शहज़ादी मुंहिंजी साहेड़ी आहे, उहा मूंखां बि वधीक अकुल वारी। जे भला काड़ी ॻाल्हि हूंदी त तव्हां मूंखे ॿुधायो, मां वञी उन खां थी पुछी अचां, पर अहिड़ो पुछंदसि जो मूंखे एतबार आहे, मुंहिंजी साहेड़ी आहे, कि बादशाह खे बि ख़बर कान पवंदी, कंहिंखे ख़बर बि कान पवंदी। पर इहा थींदी तॾहिं जॾहिं ॿुधाईंदव न। वज़ीर खे पंहिंजी धीउ जी ॻाल्हि मिड़ई दिलि सां लॻी, ईअं कुझु ॼण आथत थियुसि। धीउ खे चई हा वेह। धीउ खे हिन सॼी ॻाल्हि ॿुधाई त बादशाह मूंखां पुछियो आहे सुवाल ऐं चैलेंज बि ॾिनो अथई। मां मुदो 3 महीना वरितो आहे, चैलेंज बि ॾिनो अथई, त हाणे मुदो वरितो थी त हिन मुदे में ॿुधाइणो पवंदी, न ॿुधाईंदे त फांसी मिलंदी। सो हाणे मां परेशान आहियां, ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हिन चए त ठीकु आहे बाबा, मां बादशाह जी धीअ जेका शहज़ादी आहे, मुंहिंजी साहेड़ी आहे, मां हुन खां अहिड़े नमूने सां वञी पुछंदसि जो कंहिंखे बि ख़बर न पवे, ऐं हुन सां बि अहिड़ो मां ॻाल्हि कान कंदसि त को जीअं मतां हुनखे बि मां कोन ॿुधाईंदमि त को बादशाह मुंहिंजे पीउ खां इहो सुवालु कयो आहे। मतिलबु ॻाल्हियुनि में मां हुन खां इहो अंत वठंदसि। सो बाबा हाणे तव्हां परेशान न थियो, अलाह कंदो त मन तव्हांखे इन सुवाल जो जवाबु हथु कान ॾींदसि, ऐं अहिड़ो हथु करे हाणे ॾींदीसां जो शहज़ादीअ खे बि ख़बर न पवंदी। ॾींहुं लॾियो, वज़ीरज़ादी तयारु थी ऐं बादशाह जी धीअ शहज़ादी जेका साहेड़ी हुअसि उन ॾे रवानी थी। ॿई मिलियूं हिक ॿिए सां ओभारियूं लवारियूं ॻाल्हियूं कंदे कंदे ईअं ॻाल्हियूं कंदे
बादशाह जी धीअ जेका शहज़ादी उन हिनखे वज़ीरज़ादी खे चयो त असांजे हुकूमत में पंहिंजे हिन शहर खां ओभर तरफ़ हिकिड़ो ॻोठु आहे, ओभर तरफ़ हिकिड़ो ॻोठु आहे हिन असांजे पंहिंजे शहर खां, जिते चवनि था त जेके नंढा वॾा आहिनि सभु दाना ऐं अकुल वारा आहिनि। हिननि जो ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु उथणु वेहणु ॾियणु वठणु ईअं सम्झो सभु ॾाह आहे, ॻाल्हाईंदा ई सॼो अचणु वञणु हर शइ ॾियणु माना हिकिड़ी बुझारत में ॾाह में। हिन जो इहा ॻाल्हि कई त वज़ीरज़ादी दिलि में ख़्यालु कयो त बणा पोइ त हे त वाह जी ॻाल्हि कई, छो न बाबे खे पंहिंजी हुतां जो ॾस ॾियां, एॾा जी अकुल वारा आहिनि त हू उन ॾाहनि वटि वञे त बाबे खे सुवाल जो जवाबु मिलंदो। हे इन सां वेही कचहरी करे ऐं नेठि उथी आई पीउ वटि, पिणसि इंतज़ार में हुयो। उनखे चई त बाबा मां असुल ईअं सम्झो त पुछा करे आई आहियां, पंहिंजे शहर जे ॿाहिरां हिकिड़ो ॻोठु आहे, उतां जा सभु माण्हू ॾाह आहिनि, हुननि जो उथणु वेहणु ॾाह पिया, ॻाल्हाइणु ॾाह पिया, ॾियणु वठणु ॾाह पिया, मतिलबु ॾाह पई ॾाह पिया अथनि। तूं लॻे थो त असांखे सवाल जो जवाबु उतां मिलंदो। ॿिए ॾींहं ते वज़ीर सही संभरी पंहिंजे घोड़े ते चढ़ियो, खज़ानो खईं साण त मथां ज़रूरत पए, उन ॾाहनि जे ॻोठु रवानो थियो। पुछाईंदो नेठि 2 पहरनि जो अची उन ॻोठ में पहुतो, ॾाह नारे ॻोठ। हे जो ॻोठ में पहुतो त ॻोठ जा जेके मर्द माण्हू हुया उहे सभु कमनि कारनि पुठियां निकितल आहे, को बनी बारे ते, को मिसाल गाह ते, को काठियुनि जे हिसाब में, को मज़ूरीअ जे हिसाब में, मतिलबु कम कारनि सां मर्द जेके हुया उहे निकितल हुया। ही जेॾी महिल पहुतो, हे जो आयो त हाणे ॻोल्हा में हो त को मर्द मिले, मर्द हिनखे ॾिसण में कोन आयो, ओचितो हिकिड़ो छोकिरो ॾिठई जेको ॿाहिरि निकितो। वज़ीर अॻिते वधी उन छोकिरे खां हिन ॻोठ जे वॾेरे जो नालो ऐं उनजे घर जो ॾस त भाई हितां जो चङो मुड़ुसु केरु आहे, नालो छा अथसि, उनजो घर किथे आहे। उन छोकिरे खां पुछी उन पार पतन ते वज़ीर अची वॾेरे जे दर ते पहुतो जेको उन ॻोठ जो चङो हुयो। वज़ीर जेॾी महिल आयो त वॾेरो बि घर में कोन हो, हिन जी सॾु कयो, दर जे ॿाहिरां बि सॾु कई। कुझु देरि रखी अंदरां आवाज़ आयो त केरु आयो, औरताणो आवाज़ आयो। वज़ीर ॿाहिरां ॻाल्हायो त मां बादशाह जो वज़ीर आहियां। अंदरां आवाज़ आयो त हा मां बादशाह जो वज़ीर आहियां ऐं ही जेको चङो मुड़ुसु आहे या वॾेरो आहे उहो वॾेरो केॾां वियो आहे। अंदरां जवाबु आयो त बाबो वियो आहे मिटीअ में मिटी मिलाइण। वज़ीर सम्झी वियो त हीअ जेको तूं चए त बाबो माना हीअ उन वॾेरे जी का धीअ आहे। वज़ीर उतां ई पुछियुसि भला तुंहिंजी माउ, अंदरां जवाबु मिलियुसि त उहा वई आहे मिटीअ मां मिटी जुदा करणु। वज़ीर बड़ा बराबरि धीअ वारी ॻाल्हि सही आहे, हे त बराबरि ॾाहनि जो ॻोठु आहे, हर गुफ़्तो हिननि जो ॾाहनि वारो। हे अञा इन ई परेशानी में हो त अंदरां आवाज़ आयसि त असांजी ओताक हेॾां उत्तर तरफ़ अथई, तव्हां हली उन में वेहो, का पहर हूंदी त तव्हां वटि ईंदी, मतिलबु को माण्हू हूंदो त तव्हां वटि ईंदो, तव्हां हली उते वेहो। वज़ीर आयो ओॾे, वॾेरे जी जेका न्याणी हुई उन पाड़े में पुछा ॻाछा कई, हिकिड़ो पाड़ेसिरी मिलियुसि, उनखे चई त ओताक ते बादशाह जो वज़ीर वेठो आहे, उन खां घोड़ो वठि ऐं उन वटि वञी वेह थोरो 2-3 मिंट जेसिताईं बाबो अचे। वज़ीर ओताक ते अञा पहुतो ई मस त माण्हू बि अची पहुतो, जंहिं हिन खां घोड़ो वरितो, खट ते हिनखे रिली विली विछाए ॾिनई, वज़ीर खे उन ते विहारी। वज़ीर दिलि में चयो त बणा हा बराबरि सेबित आहे, जहिड़ा अकुल वारा ॿुधमि तहिड़ा ई आहे। वॾेरे जी धीअ त बणा बराबरि अकुलारी थी ॾिसिजे, लॻे थो त मुंहिंजे सुवाल जो जवाबु बि ताईं मिलंदो। हाणे वॾेरो अचे त बणा हेड़ी सियाणी सेबिती, बादशाहनि जा अंगल आहिनि, वरी कॾहिं को अहिड़ी ॻाल्हि करे, तंहिंजे करे मां अॻियां हिन जो खणी थो संग घुरांसि, शादी थो कयां हिन सां। सियाणी सेबिती हूंदी त पोइ त मूंखे का परेशानी कान्हे। हे वेठो हुजे, सिज लथो, वॾेरो आयो। धीअ ॿुधायसि त ओताक ते बादशाह जो वज़ीर वेठो आहे, हे सिधो आयो ओताक ते अची वज़ीर सां मिलियो, हाली हवाली थिया। ईअं वज़ीर ईअं ॻाल्हियूं कंदे कंदे वज़ीर हिन खां सिधी संग जी घुर कई। वॾेरे ईअं जीअं थींदा आहिनि त भाइपियुनि जा मसाइला या कीअं ईअं हीला बहाना करे वज़ीर खे हुन ॻाल्हि तां लहण जी कई।
पर वज़ीर चयसि त न, मिंथ सम्झी जीअं सम्झी, पर मूंसां तूं माइटी कर, मूंसां माइटी कर, ईअं न कर। मां ॾाढ वारी ॻाल्हि बि कोन थो कयां, बादशाह वारी ॻाल्हि बि कोन थो कयां, बसि मूंसां माइटी। जॾहिं हे सफ़ा थी पियुसि गिक, वॾेरे वज़ीर खे चए त यार हाणे ॿुध, तूं बि दंग थो करीं, भला हाणे ठीकु आहे, मां पंहिंजे घर बि ॻाल्हि कयां, सलाह कयां, ऐं पंहिंजे राज सां मां सलाह कंदुसि, मां ईअं फ़ैसिलो न कंदुसि, मां पोइ तोखे जवाबु थो ॾियां। वज़ीर चए त ठीकु आहे साईं, तव्हां भले पुछा कयो। वज़ीर खे विहारे आयो घर आयो, ज़ाल सां ॻाल्हि कई, धीउ सां ॻाल्हि कई, वरी उते ई हिन पंहिंजे सभु राज वारा घुराया, राज वारा बि पाण वटि घुराई त भाउ अचो। चङो मुड़ुसु तॻई हुयो, राति जो सभई राज वारा अची हिन वटि गॾु। वॾेरे सभिनी खे चयो दादा, तव्हां सभु मूंखे था ॾियो इज़त, तव्हां इज़त था ॾियो, जंहिंजे करे मूंखे ॿाहिरि बि इज़त थी मिले। सो ईअं सम्झो मां बि तव्हांजो भाउ आहियां, भाईचारे जे हिसाब में जेको मुंहिंजो आहे सो तव्हांजो आहे, जेको तव्हांजो आहे सो मुंहिंजो। हे तव्हांखे मां जेका तकलीफ़ ॾिनी आहे सो ॻाल्हि आहे असुल इहा त बादशाह जो वज़ीर आयो आहे मूं वटि संगनि जे लाइ। हाणे तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे, मुंहिंजी इज़त तव्हांजी इज़त, तव्हांजी इज़त उहा अथव मुंहिंजी इज़त, मुंहिंजी न्याणी तव्हांजी बि न्याणी आहे। तव्हां ॿाहिरि हिन ॻाल्हि लाइ जेको फ़ैसिलो कंदव सो मूंखे क़बूल आहे, मां अकेलो फ़ैसिलो नथो करे सघां। मां वज़ीर खे बि इहो चयो आहे त मां पंहिंजे भाइरनि सां सलाह कयां, जेको फ़ैसिलो बीहंदो मां पोइ तोखे वरंदी ॾींदुमि। सो हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां जेको फ़ैसिलो कयो मूंखे क़बूल आहे। राज मां नंढा पाया वॾा पाया, के जेके हुआ जज़्बाती नौजवान उन्हनि चयो त न भाउ, जेको न ॾिठोसीं न ॿुधोसीं, उन जंहिंसां न का संग न सियापो न के दुआ न सलाम, सो उनखे संग कीअं ॾियूं, इहा त ॻाल्हि कान थी ठहे। बहितर आहे त वज़ीर खे जवाबु ॾियो, भला बादशाह जे कावड़बो त भले खणी कावड़जे, वज़ीर जे करे बादशाह कावड़बो त भले कावड़जे, जे बादशाह तंग कयो त लॾे हली खणी ॿी बादशाही में वेहंदासीं। पर हिते जेके के वॾड़ा हुया राज जा, उन्हनि चयो त भाउ न, थधा थियो, तकड़ न कयो, ईअं कोन थींदो आहे, जीअं तव्हां था कयो ईअं न, जज़्बात न। ऐं असुल त संग सियापो जेको आहे उहो आहे भा लिखीअ जो अंक, मङिया न पहिणजनि पर लिखिया पहिणजनि। गैब जी ॼाण गैबदान खे आहे, रब खे ख़बर आहे, असांखे त ॻुझ जी कान्हे ख़बर। वज़ीर जो हली आयो आहे, वज़ीर जो हली आयो आहे, अब उनखे बि इज़त ॾियणु घुरिजे। उन सां हिकु त बादशाह ताईं असांजी रसाई थींदी, ॿियो त ॻोठ राज जी बि इज़त थींदी। बहितर इहो आहे त वज़ीर आयो आहे त हुनखे इज़त ॾियो, इन में पंहिंजी बि इज़त आहे। इहा वरी वॾड़नि ॻाल्हि कई। वॾेरे पंहिंजी ज़ाल ॾे निहारियो, ज़ाल ॾे निहारे ज़ाल खे चई त मर्द बादशाह हुआ, ज़ाल हुनजी वज़ीर, हाणे तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे। ज़ाल चयसि घर जो सुठो आहे, घर जो सुठो आहे त पोइ ॾुख सुख ऐं ॾुख सुख आहे लिखे जे आचार, जेको हूंदो नसीब। पर ज़ाहिरी ॾिसजे ईअं थो त छोकिरी ॾुखी न थींदी, तंहिंजे करे जे मूंखां पुछो था त मुंहिंजी सलाह त वज़ीर खे संग ॾियूं। जे संग न ॾिबो त बादशाह बि कावड़बो, पोइ ॾाढे सां कहिड़ो ज़ोर लाइबो। भला हे छोकिरा चवनि था लाचार माना पोइ मुल्क छॾे ॿी बादशाही हली वियूं। बादशाहनि जा ॿाहिरि आहिनि, कहिड़ी ख़बर त ही बादशाह बि हुन मुल्क जे बादशाह खां चिठी करे त हिननि माण्हुनि खे अखि में रखिजो, हे हेड़ा अथव, छा कंदासीं। मथे लिकाइण लाइ 12 मस का जाइ कान मिलंदी। तंहिं करे जे मूंखां पुछो था त मुंहिंजी सलाह त वज़ीर खे मुबारकी ॾियो, न्याणी जा खटनि भाग। वॾेरीअ जी ॻाल्हि बि सभिनी खे पसंदि आई। नेठि 4 वॾड़ा गॾिजी हुननि नॉमिनेट कया, उहे आया वज़ीर वटि, तव्हां हली वज़ीर खे मुबारक ॾियो। आया वज़ीर वटि, वज़ीर खे मुबारक मिली, अवा माना माइट थी वई, मिठाई विराई वई। वज़ीर चए त मां खज़ानो पाण सां गॾु आंदो आहे घोड़े ते, मूंखे यकदमि शादी करे ॾियो, जेको ख़र्चु माना थींदो मां ख़र्चु करण लाइ तयारु आहियां, मूंखे शादी करे ॾियो। हाणे खज़ानो मौजूदु हुजे त पोइ छा नथो थी सघे। तयारी थी, वज़ीर सां शादी करे ज़ाल वठी घर पहुती आयो। जेको सुवाल पुछण वियो सो ज़ाल वठी आयो। पहिरीं ई राति हिन आज़म ते वठण लाइ वज़ीर छा कयो जो विच में तलवार रखी सुम्ही पियो। ज़ाल कुझु कोन पुछियो। सुबुह थियो, ॾींहुं सॼो चर्चनि भोगनि में गुज़री वियो। राति थी, वज़ीर वरी बि तलवार रखी सुम्ही पियो। ईअं ॿी राति बि गुज़री वई। 3 राति वज़ीर वरी बि तलवार रखी सुतो। 3 राति जो हिन तलवार रखी
त हिन छोकिरीअ जेका हाणे हिन जी ज़ाल जी वॾेरे जी धीअ उन तलवार परे कंदे हिन खे चयो त जेकॾहिं तुंहिंजे दिलि में हुयो गैर त पोइ शादी छो कई या त तुंहिंजो पियो फाटे। वज़ीर पुछियुसि त तो भला जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ तूं पहिरीं राति मां रखी तलवार तो पहिरीं राति छो न कई। ज़ाल चयसि त मां सम्झो त थी सघे थो तव्हांजो इहो को साठ सवण हुजे, तव्हांजी का रस्म हुजे। वज़ीर चयसि त हाणे ॻाल्हि ॿुध, मां जॾहिं हिन तुंहिंजे दर ते अची सॾु कयो हो त तो मूंखे चयो त बाबो वियो आहे मिटीअ सां मिटी कढणु ऐं अम्मा वई आहे मिटीअ मां मिटी जुदा करणु, उनजो मतिलबु छा हो। ज़ाल चयसि त असांजे ॻोठ में उन ॾींहुं हिकु माण्हू वियो गुज़ारे, सो बाबो वियो मुक़ाम ते, माण्हू मिटीअ मां ठहियल आहे, तॾहिं चयमि त बाबो वियो आहे मिटीअ में मिटी कढणु। वरी उन ॾींहुं ॻोठ में का माई हुई, उनखे उमेद वारी ऐं वियम जा सूर हुअसि, सो अम्मा वई उनखे ॿाहिरि ॼणाइणु। इहो आहे मिटीअ मां मिटी जुदा करणु, इहो आहे मिटीअ मां मिटी जुदा करणु। वज़ीर खे शादी कए 2 ॾींहं अञा मस गुज़रिया त हिकिड़े ॾींहुं नई ज़ाल खे चई त हाणे ॻाल्हि ॿुध, बादशाह मूंखां पुछियो आहे सुवाल त हेठां थाली, बादशाह पुछियो आहे मूंखां सुवाल त हेठां थाली, उन ते आहे गिदरो, उनजे मथां आहे काती। हाणे गिदरो वढिबो या न, मां बादशाह खां वरिती 3 महीननि जी मोहलत। पोइ बादशाह मूंखे चयो त तोखे मोहलत ॾियां थो, पर जेकॾहिं जवाबु सही न ॾिनी त फांसी चाढ़ींदुमि। हाणे मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे, हाणे तूं हेॾी सियाणी सेबती आहे, मूंखे तूं हिन सुवाल जो जवाबु ॿुधाए त मां बादशाह खां जिंदु छॾायां, मूंखे टेंशन लॻो पिया, मुंहिंजो टेंशन लाइ। ज़ाल चयसि त बादशाह खे जवाबु ॾे, सवलो आहे इहो। ऐं छा चवांसि, चई बादशाह खे चयो त साईं जी अॼु न वढियो त सुभाणे वढिबो। उहो थो चए न गिदरो वढिबो या न वढिबो, त चईंसि साईं अॼु न वढियो त सुभाणे वढिबो। वज़ीर पुछियोसि इहो वरी कीअं। ज़ाल चयसि त कुझु तूं बि त थोरो पंहिंजो दिमाग़ु हलाए, वक़्तु आयो त मां तोखे ॿुधाईंदसि। वज़ीर चयो त बड़ा हेड़ी ॾाही ज़ाल, बसि हिनखे राह ई अलॻि थो, हिन जे लाइ अलॻि थो महल ठाराए। राज़नि मज़दूरनि कारीगरनि मुक़ररु थी विया, उन्हनि खे घुराए ऐं ॾींहं राति हिन कमु हलायो, हिकिड़ो महल तयारु कराई इन पंहिंजे सियाणी ज़ाल जे लाइ। हिन नई ज़ाल खे हाणे उन में न रहायो। इते ॿियनि अमीरनि वज़ीरनि खे बि ख़बर पई त भाउ वज़ीर नई शादी करे आयो आहे, नई शादी करे आयो आहे, पर रहायो बि उनखे अलॻि थिए। सो उहे उन्हनि खे अची छो उहे खिलनि पिया हिन जी हालत ते, यार हे चरियो आहे छा, हे बादशाह हिनखे हेड़ो ठोकियो आहे, इहो सुवालु ठोकियो अथई, 3 महीननि जो बादशाह खां मुदो वठी आयो आहे, ॼाण थो फांसीअ ते चढ़े, ऐं वरी हिन महिल हिनखे शौक़ु थियो आहे नई शादीअ जो, छा थो करे। पर हूंदो को हिन में त को राज़ हूंदो न, त हाणे हे मरे थो वरी शादी करे आयो आहे। नेठि साईं ॾींहं गुज़रण लॻा, मोहलत पूरी थियण में वञी के कुझु ॾींहं बचिया। वज़ीर ज़ाल खे चयो त हाणे मूंखे ॿुधाए त कीअं थी चई त अॼु न वठिबो त सुभाणे वठिबो। ज़ाल चयसि हाणे वेह त मां तोखे सम्झायां। चई थाली अथई दुनिया, गिदरो अथई इंसान, काती अथई मौत। सो इंसान जे मथां मौत आहे ई आहे, अॼु न आयो त सुभाणे ज़रूरु ईंदो, इहो अथई। 3 ॾींहं हुया, 3 ॾींहंनि बाद साईं वज़ीर बि सही संभरी अची कचहरी में वेठो, दरबार लॻी पई हुजे। बादशाह वज़ीर खां पुछियो, वज़ीर ॾे ख़बर, 3 महीना अॼु पूरा थिया, हेठां थाली, उन ते गिदरो, उन ते काती, ॿुधाए त गिदरो वढिबो या न। वज़ीर चयो साईं जी अॼु न वढियो न त सुभाणे ज़रूरु वढिबो। बादशाह चयसि इहो वरी कीअं। वज़ीर चयो त साईं थाली आहे दुनिया, गिदरो आहे इंसान, काती आहे मौत। सो इंसान ते अॼु न आयो त सुभाणे त ज़रूरु ईंदो, बचंदो केॾे, ज़रूरु ईंदो। बादशाह खे जवाबु वणियो, दिलि सां लॻो, सॼी दरबार खे वणियो। वज़ीर खे इनाम इकराम सां बादशाह बाक़ाइदे ठाहे छॾियो, छो जो हूअं पई अचे त फांसी, बाक़ाइदे बादशाह हिनखे इनाम बहिड़ो। हाणे ॿिया अमीर वज़ीर जेके हुया अॻे ई हिन सां कोन ठहंदा, हाणे जो बादशाह हेॾो हिनखे रुतबो ॾिनो, वरी ॿुधनि त हाणे शादी बि करे आयो आहे, सो हे साड़ करणु लॻा, हिन सां साड़ करणु लॻा। हेठि पाण में सलाहूं करे हिननि चयो त हीउ अकुल वज़ीर जो कोन्हे, पर हे जेका न हिन महिल नई ज़ाल पहिणजी आयो आहे, हीउ अकुल आहे उन जो। हाणे कंहिं तरह सां बादशाह जा कन भरे वज़ीर खां इहा ज़ाल फुराई, वज़ीर खां ज़ाल फुराई। सो बा हू बि त अमीर वज़ीर हुया, बादशाह वटि आया, आॾियूं उबतियूं ॻाल्हियूं करे ॿुधाइण लॻा बादशाह खे। बादशाह हूंदा कननि जा कचा,
साईं वज़ीर जेका ज़ाल आंदी आहे हे हे साईं अहिड़ी आहे अहिड़ी सुहिणी आहे जहिड़ी सुहिणी आहे तहिड़ी अकुल वारी साईं हे बि त सुवाल उन ई ॿुधायोसीं न त हिन में को अकुल आहे ऐं अहिड़ी सुहिणी ऐं अहिड़ी आकिल साईं इहा ठहे थी त तव्हांजे महल में थी ठहे की न वज़ीर जे घर में थी ठहे चरियो उन जे घर में थी ठहे बादशाह अमीरनि खे छिंबियो त न वज़ीर मुंहिंजो बचियो आहे आईंदे लाइ कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि मुंहिंजे अॻियां न कजो बादशाह तोड़े हुननि खे थोरो छिंबियो पर हुननि खे ईअं सम्झो त बादशाह भड़काए छॾियो सो रोज़ बादशाह वटि अचनि वज़ीर जे ख़िलाफ़ ऐं वज़ीर जे माईअ जे लाइ बादशाह जे साम्हूं कननि में ईअं पिया ॻाल्हियूं कंदा वज़ीर जे ख़िलाफ़ बरगलाइण लॻा नेठि इंसानु आहे जीअं चइजे त दांगीअ हेठां बाहि पई ॿरे त नेठि त तपंदी न थोरी थोरी पर पई नेठि त तपंदी न सो हे पिया बादशाह खे जा कन भरींदा वज़ीर लाइ वज़ीर जे ज़ाल लाइ नेठि हली हली बादशाह बि हिननि जी ॻाल्हियुनि ते रीझी पियो हलो भला ठीकु आहे हाणे ॿुधायो त भला मां कहिड़े तरीक़े सां बांह इहा हथु कयो अमीरनि खे त साईं ॻाल्हि खपे पई आहे उन्हनि खे त साईं इहो आहे त सवलो सफ़ा कमु हाणे तव्हां हीअं कयो वज़ीर खे ॾियो हुकुम वज़ीर खे चयो त सुभाणे असां हलूं था दरिया जो सैर करणु घुमणु दरिया ते सो वज़ीर खे चयो त भाउ जेके असांजे मुल्क में ॿेड़ियुनि वारा आहिनि उन्हनि सभिनी खे सुभाणे हुकुम ॾे त सुभाणे सिज उभरे खां अॻु पतण ते हाज़ुर थियनि पोइ साईं तव्हां चढ़ंदो ॿेड़ीअ में वज़ीर बि उन ॿेड़ीअ में चढ़ंदो जंहिंमें तव्हां चढ़ंदो साईं जॾहिं ॿेड़ी विच पाणीअ में अचे विच पाणी में अचे तव्हां पंहिंजे आंगुर मां जेका शाही मोर वारी मुंडी आहे न उहा घिरकाए खणी पाणी में छॾिजो अहिड़ो उछलाइजो जीअं केरु ॾिसे न पोइ तव्हां हुकुम ॾिजो दाह कजो त मुंहिंजी ॿेड़ी किरी पई आहे अब ॿेड़ियुनि जो लंगर हणो टोबा लहो मुंडी ॻोल्हियो साईं मुंडी हाणे वई हेठि हेतेड़ी मुंडी हेॾो दरिया सो लभंदी त कान पोइ तव्हां छा कजो जो ॻोल्हा जो कमु ॾिजो वज़ीर खे त वज़ीर हाणे हे कमु तुंहिंजे हवाले थी आहे मुंडी तूं ॻोल्हिया ऐं मुंडी ॻोल्हे बचणी अथई जे न त फांसी चढ़ंदे साईं मुंडी दरिया मां उहे लभंदी कान वज़ीर वेंदो फांसीअ चढ़ी इन तरीक़े सां नांग बि मरंदो लठ बि कान भॼंदी पोइ तव्हां हुनजी ज़ाल सां खणी शादी कजो इहा सलाह बादशाह खे बि माना हुन पंहिंजे सम्झ मूजिबि बादशाह खे पसंदि आई थोरी देरि खां पोइ वज़ीर बि आयो कचहरीअ में हाणे हे प्लान अथई सॼो ठही वियो बादशाह हुकुम कयसि वज़ीर असांजे हुकूमत में जेके ॿेड़ियुनि वारा आहिनि न उन्हनि खे हुकुम पहुचाए त सुभाणे सिज उभरण खां अॻु पंहिंजी ॿेड़ियुनि समेत पतण ते हाज़ुर रहनि असां पंहिंजे माण्हुनि सां गॾु सुभाणे दरिया जो सैर कंदासीं वज़ीर चयो त ठीकु आहे सर अचूं था हाज़ुर साईं वज़ीर घोड़े ते चढ़ी आयो पतण ते सभिनी ॿेड़ाइतनि खे हुकुम कई दवा सुभाणे सिज उभरण खां अॻु पंहिंजे ॿेड़ियुनि सां हिते पतण ते हाज़ुर हुजो जेके न आहिनि उन्हनि खे ॿुधायो छो जो बादशाह पाण ईंदो सैर ते तव्हां मां जेके हिते न आहिनि उन्हनि खे बि राति जे पेट में इहो न्यापो पहुचायो जेको शाही हुकुम जी पोइवारी न कंदो उनखे सज़ा मिलंदी हाणे हाकुम जे हुकुम खां ज़ालिम जे ज़ुल्म खां सभु विया कुंभी बादशाही हुकुम हुयो वीचारा ॿीड़ाइता ग़रीब जेके उन्हनि जा ॿाहिरि उते न हुआ उन्हनि ॾे उन महिल माण्हू मोकिलियनि त भाउ सुभाणे हिते सिज उभरे खां अॻु ई पहुची वञो ॿिए ॾींहं ते सभु ॿेड़ियुनि वारा अची पहुता बादशाह बि पंहिंजे अटाले सां अची पहुतो ख़ासि दरबारी अमीर वज़ीर बादशाह आया चढ़ियो शाही ॿेड़ी जेका आई बादशाह बि उन में चढ़ियो हे वज़ीर बि उन में चढ़ियो हलंदे हलंदे बादशाह जो त प्लान ठहियलु हुयो जेॾीमहिल पाणी विच पाणीअ में आई ॿेड़ी त बादशाह छा कयो जो पंहिंजे हथ में उहा गिरगिली कंदो पिया आयो उते बादशाह अखि टेट करे खणी मुंडी हेठि उछलाई ऐं दाह कई अड़े मुंहिंजी मुंडी किरी पई बीहारियो ॿेड़ी बीह वई मुंहिंजी मुंडी हिते किरी आहे लहो हेठि मुंडी ॻोल्हियो बादशाह जो हुकुम थियो टोबा वीचारा लही पिया घणियूं टुबियूं हयूं पर मुंडी न लभे हाणे हेतेड़ी मुंडी पाणी तेज़ हुयो मुंडी न लभे बादशाह जो प्लान त इहो ई हुयो बादशाह कुझु देरि तरसी ऐं चयो त मूंखे किनारे ते खणी हलो वापसि किनारे ते आया किनारे ते वज़ीर खे बादशाह चयो त तूं हिते तरस मुंडी मुंहिंजी ॻोल्हाए तूं खणी अच जेको ख़र्चु ईंदो शाही खज़ाने मां मिलंदो पर जेकॾहिं मुंडी ॻोल्हाए न आंदई त फांसीअ ते चाढ़े हाणे वज़ीर वीचारे जो कहिड़ो हलो पर बादशाही हुकुम हुयो बादशाह हुकुम ॾेई बादशाह वियो पंहिंजे अमीरनि वज़ीरनि सां वियो
वज़ीर खे जो हुकुम मिलियो त हाणे वज़ीर वीचारो वेही रहियो इन खे इहा उमत जी ख़बर ई कान त हे छा सलाह बीठल। बादशाह जो निकितो वापसि, बादशाह पंहिंजे अमीरनि वज़ीरनि सां वापसि आयो। रस्ते में हिनखे अमीरनि सलाह ॾिनी त साईं वज़ीर त ईअं सम्झ त वज़ीर जी त फांसी आहे पकी, सो हाणे हीअं कयो तव्हां वञो वज़ीर जे महल में, हिन जी ज़ाल ॾिसी अचो, तव्हां पहिरियों ॾिसी त अचो, तव्हांखे असांजी पक थींदी त असां जेका ॻाल्हि कईसीं पे त बराबरि सही ॻाल्हि, तव्हां हुन सां वेहो ॾिसी अचो, कचहरी करे अचो। बादशाह वरी बि हिननि जे कननि ॻाल्हियुनि ते लॻी ऐं वज़ीर जे महल ॾे आयो। बादशाह आयो महल ॾे, जॾहिं वज़ीर जे महल जे दर ते पहुतो, बादशाह जॾहिं वज़ीर जे महल जे दर ते पहुतो त हर इंसान खे अलाह साईं ज़मीर त ॾिनो आहे न, त हिनखे पंहिंजे ज़मीर चूंडी पंहिंजे अंदर वारे हिन सां जुठ फुट कई त भला बादशाह त रयत जो अबो ऐं रखवाल हूंदो आहे। हाणे ॿिया माण्हू ईअं सम्झंदा त वज़ीर खे त ॾोह में फांसी मिली, माण्हू ईअं सम्झंदा, छो जो तूं थो चईं त मुंडी न लधी त तोखे फांसी मिलंदी, पर तोखे ऐं ख़ुदा खे त मालूम आहे त वज़ीर खे तूं हथ सां माराए। भला नेठि मरणो अथई, नेठि अॻिते हलणो थी, उते अकेलो हूंदे उते कहिड़ो जवाबु ॾींदे। इहो जो ख़्यालु आयो बादशाह खे त बादशाह यकदमि पंहिंजे घोड़े खे उतां ई मोटाए चई त न भला वज़ीर मुंहिंजो बचियो आहे, उनजी लॼ ईअं सम्झ मुंहिंजी न्याणी आहे, बसि मां इहो ग़लति कमु कयो, हाणे वञा महल में थोरो आराम करे पोइ कोटवाल खे मोकिलियां थो त वञी वज़ीर खे दरिया तां वापसि वठी अचे। मां इहो ग़लति कमु कयो, वज़ीर खे दरिया तां, अहिड़ी मुंडी ॿी बि ठही सघे थी, इहो त को मसइलो ई कोन्हे। इहो ख़्यालु कंदो अची पंहिंजे महल में पहुतो, सुम्ही पियो, हिनखे निंड अची वई। होॾां दरिया ते टोबा वीचारा टुबियूं ॾेई ॾेई थकिजी पिया। हाणे मुंडी हुजे त लभे, बादशाह मुंडी अलाए किथे खणी उछलाई। वज़ीर खे चयूं त साईं हाणे असांखे लॻी आहे बुख, मोकल ॾे त मानी खाई भला पोइ वरी मुंडीअ जी ॻोल्हा कई। वज़ीर कुझु दड़को बि ॾियनि पियो, कुझु नाम जी लालच बि, कुझु मिंथ बि पियो करे। नेठि टोबनि खे मानीअ जी इजाज़त ॾिनई, टोबनि मानी कई तयारु, पर मानी ई रुखी। चइनि त भला हाणे मानी रुखी आहे, भला दरिया में खणी विझो ॼार त मच्छी फासाई, रच खणी विधो, रब जी कुदरत पहिरीं सट में हिकिड़ो थुल्हो ॼरको हिनखे फासी, ॼरके खे जो जीअं वढनि त रब जी कुदरत उनजे पेट मां साॻी बादशाह जी मुंडी निकिरी पई, यकदमि खणी मुंडी कढी वज़ीर खे हाणे ॾिन, वज़ीर खे ॾिननि मुबारकूं। वज़ीर मुंडी ॾिठी ॾाढो ख़ुशि थियो, रब जा शुक्र बजाणे। उन वक़्तु जेको बि उनखे हुयो मिसाल दौलत पैसनि में जवाहरनि में जेको हुयुसि उहे सभु हुननि खे ॾिनई त तव्हां फ़िलहालु त हे वठो। घोड़े ते चढ़ियो, घोड़े खे अड़ी हईं, ख़ुशीअ मां मींहं वाच कंदो सिधो आयो। हाणे भला पहिरियों वञा घर त थोरी साही पटियां पोइ वञा बादशाह ॾे। सिधो आयो पंहिंजे महल वटि, महल जे दरवाज़े ते पहुतो। कीअं दरवाज़े ते पहुतो त हिन बादशाह जे घोड़े जा पेर ॾिठा हुते। बादशाह बि घोड़े ते चढ़ी आयो, बादशाह जे घोड़े जा पेर हिन ॾिठा। बादशाह ॾिठो आयो, मां उते बादशाह छो आयो, बादशाह शर्त बि मूंखे अहिड़ो विझी आयो, माने हिन में का बादशाह जी अटकल आई या मुंहिंजी ज़ाल बि हिन सां ॿधल। ॾुख ॾाढो थियुसि त केॾो मां बादशाह सां वफ़ादार रहियुसि ऐं बादशाह मुंहिंजे पर पुठि हे कयो आहे, ज़ाल ते कावड़ आयसि, ॾुख ऐं गैरत में चेल ते हथ रखी बीह रही। हिनखे इहो ई ख़्यालु थियो त मुंहिंजी ज़ाल ऐं बादशाह जी पाण में पिला निगाह, मुंहिंजे माराइण जी हीअ अटकल बि का शायदि मुंहिंजी ज़ाल ई बादशाह सां कई आहे, त इन नमूने सां हिनखे माराए, न त छो जो मुंहिंजी ज़ाल त सियाणी आहे, न त ॿिए माण्हू में त एतिरो अकुल ई कोन्हे। ऐं ठरी वियो, जेका ख़ुशी खणी आयो उहा ख़ुशी विसरियसि। डरो थी आयो महल में, ख़ुशीअ जो पखी हिन जे दिलि मां उॾामी वियो। मानी न, मानीअ जा गिर बि ईअं सम्झण लॻे ज़हर पियो लॻे, जीअं तीअं करे ॿ चारि गिर हिन हणी, बुख जी बाहि हिन अजाई। मुंडी खई आयो बादशाह ॾे, बादशाह जे अॻियां अची मुंडी रखी। बादशाह मुंडी ॾिठी ॾाढो ख़ुशि थियो, वज़ीर खे शाबस ॾिनई, वरी बि इनाम ॾिनई। हाणे उन ॾींहं खां वठी बादशाह जो इहो सोचियो, पंहिंजे ज़मीर हिनखे चूंडी हईं त बादशाह वज़ीर खे ॾाढो फाइण लॻो। पर वज़ीर जो इहो घोड़े जा पेर ॾिठा त वज़ीर खे वरी अची पंहिंजो शक थियो त हाणे बादशाह मुंहिंजे मथे ते थो हथु घुमाए त कहनि माना इहो मूंखे फासाइण लाइ थो बादशाह इहो करे, मूंखे कंहिं न कंहिं ॾींहुं ज़रूरु माराईंदो। हाणे परेशान, न घर में कंहिंसां ॻाल्हाए, न ज़ाल सां, पर हिन जी ज़ाल सियाणी हुई,
ज़ाल सम्झी वई त वज़ीर सां को मसइलो आहे, पर मूंसां मुंहुं ॾेई नथो ॻाल्हाए। अलाए वज़ीर खे कहिड़ो को शक पियो आहे या मूंखां का अहिड़ी ग़लती थी आहे, पर हाणे ॿुधाए बि कोन थो। हूअ पाण मुंझी हले त मूंखां थियो त कुझु कोन्हे को। वज़ीर छा थिए कावड़े, छो वज़ीर जो ॾमर लॻो पिया। हल सब्र कयां थी, मन वज़ीर ॿुधाए। अलाह ते रखी चुप करे वेही रही। हाणे हिते वज़ीर खे शादी कई अची 6 महीना थिया। 6 महीना थिया, पर इन 6 महीननि में छोकिरी जेका पहिणजी आयो उनजे माइटनि मां का बि पहर हिन वटि घुमण कान आई, न की वरी छोकिरी बि माइटनि ॾे वई। हिकिड़े ॾींहुं जेको इन छोकिरी जो पीउ हो वॾेरो, उनखे हिनजी ज़ाल चयो त ॻाल्हि त ॿुध, पाण न्याणी पहिणाए ॾिनी अथऊं, पर ठगी या मेंह त कान आई जो हमेशह लाइ वज़ीर खे विकिणी ॾिनीसीं। पण जे उहा विकिणबी आहे त उनजी बि का पुछा ॻाछा कबी आहे। न्याणी खे भई ख़ैर सां 6 महीना थी थिया आहिनि, पर ख़बर ई कान वरिती अथऊं त सुखी आहे या ॾुखी आहे। वॾेरे चयो त हा, पर ख़ैर गणतीअ जी ॻाल्हि कान्हे, पक इहा आहे त वज़ीर जे घर आहे सो ज़रूरु सुखी हूंदी, ऐं वॾी ॻाल्हि त उहा पाण अकुल वारी आहे, सो ॾुख खे बि सुख बणाई वेंदी। हाणे बाक़ी रहियो तुंहिंजे घुमण जो सुवाल, सो औलाद आहे, ज़रूरु उन वटि हलंदासीं, पर हाणे ॾिसे थी हिन महिल 2 ॿारे जा कम आहिनि, सो मां त नथो निकिरी सघां। भला छोकिरे खे मोकिलियूं था त वञी भेण वटां थी अचे, तुंहिंजो बि खुटको लहे। इहा सलाह ॿीहारे ॿिए ॾींहं ते पंहिंजे पुट खे संभराए सूखड़ी पाखड़ी ॾेई रवानो कयो। छोकिरो बि पुछाऊं कंदो कंदो अची वज़ीर जे महल ते पहुतो। भेण जे घर आयो, दर ते अची सॾु कई। बानी निकिरी आई, उनखे चई त मुंहिंजो नालो आहे फिलाणो, वज़ीर सां मिलंदुसि। वज़ीर उन महिल कचहरीअ में वियल। बानी अंदरि अची इतलाउ ॾिनो। वज़ीर जी ज़ाल चयो त इहे जेके पार थी ॾे त इहो त मुंहिंजे भाउ जा आहे। हाणे हीअं कर, मां भला दर जी ओट में थी बीहां, तूं हुन सां ॻाल्हाए त मां आवाज़ सुञाणींदसि। बानी हुकुम मूजिबि हुन सां ॻाल्हायो। हुन जो ॻाल्हायो त छोकिरी आवाज़ सुञातो। हिनखे अंदरि घुराई। भाउ आहे मुंहिंजो, अंदरि घुराईंसि। भाउ भेण हिक ॿिए सां मिलिया, ॾाढा ख़ुशि थिया। हिन यकदमि वज़ीर ॾे माण्हू मोकिलियो। वज़ीर जी ज़ाल बानीअ खे सम्झाए छॾियो, हाणे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे भाउ जी जेका मानी करी न, मानी भली ठाहिजांइ, पर उन में लूणु न विझजांइ, छाकाणि त असांजे मुल्क में लूण जो रवाजु कोन्हे। हे ॾाहा हुया न, हिन जो हर कमु ॾाहा पारो। हाणे इहो माउ ॾे पीउ ॾे बि न्यापो करे। सो मां बि जॾहिं हिते पहिणजी आई हुअसि त मूंखे बि मानी कान वणंदी, पर पोइ बसि हाणे रहणो हुयो त नेठि मां हिते हिरी वियसि। बानी हुकुम मूजिबि मानी तयारु कई। वज़ीर बि कचहरी मां आयो, पंहिंजे साले सां मिलियो, ख़ुशि थियो, गॾिजी वेठा मानी खाइण। पर छोकिरे खे हुननि मानी ॾिनी जुदा, जेका जयल ई त उन में लूणु न विझे। मानीअ में जो लूणु कोन हो, सो हिनखे मानीअ ॼण मज़ो कोन ॾिनो। बग़ैर खाधा ई न खाइण जहिड़ा। हिन खड़ी हथ कढिया, दिलि जो सूर दिलि में रखी, सम्झे दिलि में अहिड़ा सम्झियो त अलाए हिते को लूण जो रवाजु न आहे, अलाए छा। ॿिए ॾींहं बि तरसियो, पर बेज़ार लॻो पियो हुजे। जेका मानी हिनखे मिले उहा बिना लूण जी, माना हिनखे मज़ो न पियो अचे। सो जल्दी भेण खां मोकिलाए सूखड़ियूं पाखड़ियूं भेण जेके ॾिनसि, भेण खां वठी ॻोठु रवानो थियो। ॻोठु पहुची माउ खे अची हिन सूखड़ियूं ॾिनियूं। माउ पुछियो त मां ॾे ख़बर भेण जी। चई अमां आदि ॾाढी सुखी, बानियूं बाना महल हर शइ हुकुम में, जेको सुख चइजे सो अधीअ खे हुयो। पर मां ॻाल्हि ॿुधी अथव, ॿिए दफ़े न जॾहिं मां वञा त मूंखे लूणु ॿधी ॾिजो त मां खई वञा, जो उते मानीअ में लूणु ई कोन था विझनि, लूणु न आहे अलाए छा। सो मां जॾहिं हाणे वञा त मूंखे लूणु ॾिजो। ज़ाल वॾेरे खे चयो त ॾिठी, इहो मुंहिंजी धीअ न्यापो मोकिलियो अथई त सुख त घणा अथमि, खाधा पीता बि सभु अथमि, पर लूणु बिना। हरू भरू को वॾनि शाहूकारनि जे घरनि में को ज़रूरी आहे त वॾा हुजनि या शाहूकार हुजनि त उन्हनि जे घर में सुख आहे। हाणे तूं वञी ख़बर लही अचु छा मसइलो आहे। वॾेरे चयसि जे हींअर वेंदुसि वज़ीर खे पवंदो शक त बणाए भाउ आयोसि, पक इन वञी को ॻाल्हि कई आहे, जंहिं वञी पीउ खे मोकिलियो आहे। ईअं वज़ीर खे बि ॾुख थींदो, तंहिंजे करे हाणे भला 2-3 ॾींहं तरस त पोइ मां वेंदुसि। ख़ैर सां 2-3 ॾींहं ॿिया गुज़रिया। वॾेरो सही संभरी अची पहुतो वज़ीर वटि। हिन पंहिंजे सहुरे सां मिलियो, सहुरे जी इज़त कई, पाण सां गॾु मानी खाराईंसि। जॾहिं पीउ ऐं धीउ पाण में वेठा त हिन धीउ खां पुछियो त अमां ॾे ख़बर वज़ीर तोसां सही हले थो या न। धीउ हिनखे चयो त बाबा ॿी त ख़बर नथी मूंखे पए, पर ख़बर नथी पए त अलाए कहिड़ी ॻाल्हि तां फिरियो आहे, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। न अॻियूं मोहबत अथसि, बाक़ी इहो आहे बसि रस्मी हले थो पियो। मां सम्झां थी त अथसि का ॻाल्हि दिलि में,
पर हाणे नथी मां पुछांसि नथो पाण ॻाल्हाए, नथो पाण मूंखे ॿुधाए। पीउ चयसि त मां इन फ़ैसिले लाइ त आयो आहियां, पर ॾिस सोच जेकॾहिं का तोखां ग़लती थी आहे त ॿुधाए, मतां कची थी पई। धीउ चयसि त बाबा मूंखे पक आहे त मूंखां का बि कची न थी आहे, मूंखां का बि कची न थी आहे, मूंखे सुझे ई नथी त का मां कहिड़ी ग़लती कई आहे। वॾेरे हिन खां तसली वठी ॻाल्हि रखी दिलि में। ॿिए ॾींहं ते वज़ीर सहुरे खे नेरनि पाणी कराए बादशाह जी दरबार में कचहरीअ लाइ वेठी। हाणे उन ॾींहुं वज़ीर खे थोरी देरि थी वई। बादशाह पुछियोसि वज़ीर देरि कई? चई साईं मुंहिंजो सहुरो आयल हो, सो उनजी ख़िदमत चाकरीअ में मिड़ई थोरी देरि थी वई। बादशाह चयसि पोइ वठी नथो अचीसि, वञ ऐं वठी अचीसि। हाज़ुर साईं। चई ॿाहिरि निकितो। हाणे बादशाह जो हिनजे सहुरे जी लाइ पियो चवे त उनखे वठी अचु, त हिनखे वरी अञा शक पइजी त सहुरो ज़ाल बादशाह माना हे सभु पाण में सलाही आहिनि मुंहिंजे मारण लाइ। लॻे थो त अॼु मुंहिंजो सहुरो आयो आहे, माना ईअं सम्झो त अॼु बादशाह चए थो त हिनखे वठी अचु, अॼु को मुंहिंजी क़िस्मत जो फ़ैसिलो थींदो। वज़ीर सोचींदो सोचींदो अची घर पहुतो। सहुरे खे चई त बादशाह सलामत तोखे घुरायो आहे। वॾेरो अॻई तयारु लॻो वेठो, वॾेरो हिन सां गॾु रहनि। वज़ीर खे ॻणतियूं हुजनि, पंहिंजे अंदर सां झेड़ो हुजेसि। वॾेरो वज़ीर जे मुंहं में ॾिसी सम्झी वियो त वज़ीर जे मुंहं में वॾी का वज़ीर जे दिलि में अंदर में आंध मांधा, हाणे ॻाल्हि बि नथो कढे। किसो कोता ॻाल्हाईंदा ॻाल्हाईंदा अची दरबार में पहुता। बादशाह हिन जे सहुरे जी वॾी इज़त कई, पर हाणे हिन खे जो गुमान हुयो, चवंदा आहिनि त गुमान आहे बेईमान, सो वज़ीर खे ईअं सम्झो त अञा ॼण सॼी दुनिया हिनखे दुश्मन पई ॾिसण में अचे। वॾेरो अकुल वारो कचहरीअ में वरी गोफ्ता आड़ा पियो ॻाल्हाए, जो बादशाह खे ॾाढी हुनजी कचहरी वणी। तव्हांजो कचहरीअ जो वक़्तु बि पूरो थियो, ॿिया सभु अमीर वज़ीर मोकिलायो थिया, बाक़ी बादशाह वॾेरो ऐं वज़ीर अची रहिया। वॾेरे बादशाह खे चयो त साईं मां पंहिंजे राज जो चङो मुड़ुसु, मां पंहिंजे राज जो हाणे धीउ सां जो ॻाल्हाए पक पकाणी वती ऐं धीउ खां हाणे बादशाह खे पियो दांह ॾे। चईसि मां पंहिंजे राज जो चङो मुड़ुसु, रब जो शुक्र आहे पंहिंजे मच्छी मानी वारो आहियां। मां पंहिंजे ज़मीन जे टुकड़े में साईं रखियो हिकिड़ो बाग रखियो। उन बाग में साईं मां किस्मे किस्मे जा गुल रखिया, किस्मे किस्मे जा गुल रखिया। उन गुलनि जो हुगा, गुलनि जी खुशबू परे परे ताईं पई वई। कंहिं बादशाही बाग में गुलनि जी खुशबू कान मिलंदी। उन्हनि जी खुशबू तव्हांजे से वज़ीर खे भाई, उन गुलनि जी खुशबू तव्हांजे वज़ीर खे भाई। ये तो ईअं चई हिन वज़ीर ॾे निहारियो। बादशाह बि ॻाल्हि खे सम्झी पक करण लाइ वज़ीर ॾांहुं निहारियो त वज़ीर कंधु हेठि करे चए त हा साईं। वॾेरे वरी ॻाल्हि शुरू कई। चई साईं उन में जेको गुल जी खुशबू ॾिसी वज़ीर आयो मूं वटि, त वज़ीर मूंखां गुल जो कलम घुरियो, मूंखां कलम घुरियो। साईं मां हुनखे ॾिनो। एतिरो चई वरी वज़ीर ॾांहुं ॾिठई। वज़ीर चए त हा साईं। वॾेरे चयो त बादशाह सलामत। वज़ीर उहो कलम हुयो पंहिंजे घर में, साईं उहो कलम हुई पंहिंजे घर में। जॾहिं हुन कलम जे फुटण जो वक़्तु थियो त वज़ीर साईं हुनजो पाणी बंदि करे छॾियो। साईं हाणे मुंहिंजो दाद थिए, ये न हस त मूंखां छो कलम वठी आयो, ये वठी आयो त हुनजी सार संभाल करे हा, हाणे मुंहिंजो दाद थिए। बादशाह वज़ीर ॾांहुं निहारियो। वज़ीर वरी बि कंधु हेठि करे मुंहुं ख़राब करे चए बादशाह खे चई त साईं ही जेको चए थो सो सही आहे, साईं सही आहे, हे जेको चए थो सो सही आहे। चए पोइ ॻाल्हि आहे न, हे फ़ैसिलो जो घुरे तूं ॻाल्हि आहे न। चई साईं बराबरि मां हिन मूंखे गुल वणियो, मां कलम बि हिन खां वरितो, आंदुमि पंहिंजे घर में कलम बि। जॾहिं साईं हुनजे बराबरि वधी वण थियो, मां साईं हिकिड़े ॾींहुं हुते शींहं जो पेर ॾिठो। उन वण वटि मां शींहं जो पेर ॾिठो। शींहं जो मां पेर ॾिठो त साईं मूंखे त हाणे ख़ौफ़ पियो थिए। पोइ बराबरि मां वण जे वेझो वञणु छॾे ॾिनो, मां वण जो पाणी बाणी बंदि करे छॾियो त भले सुकी वञे, पर शींहं थो हेॾे अचे, मुंहिंजी छा मजाल आहे, शींहं न मूंखे मारे छॾे। मां भव खां बराबरि हुनजो पाणी बंदि करे छॾियो।
हाणे हिते बादशाह खे बि ॻाल्हि सम्झ में अची वई त वॾेरे मूंखे छा जी दाह ॾिनी आहे, ज़ाल मुड़ुस जे हिसाब में हुन दाह ॾिनी आहे। ऐं वज़ीर उन जो जवाबु छा ॾिनो आहे त बराबरि साईं मूं वटि हुई, पर मां पोखियो बि, पर बराबरि उते जॾहिं शींहं जो मां पेर ॾिठो त मां डिॼी वियुसि। उन खां पोइ बराबरि मां हुनजी सेवा करणु छॾे ॾिनी। हिते बादशाह खे बि ॻाल्हि यादि आई त हा बराबरि वज़ीर जो बि ॾोल आहे। मां बि हुननि जे ॻाल्हियुनि ते अची ऐं जेको आहे त वज़ीर जे घर वियुमि। पोइ खणी ज़मीर हुनखे मलामत कई त उतां दर तां मोटियो, पर पेरा त हुनजा हुया न। पक वज़ीर उहे पेरा ॾिठा आहिनि, जंहिंजे करे वज़ीर खे शक पइजी वियो। बादशाह सम्झी वियो। हाणे बादशाह खे जो मां वज़ीर जी दिलि मां इहो शक लाहियो। आख़िर थोरी देरि तरसी वॾेरे खे चई त अॼु तुंहिंजी मानी असां वटि आहे, पर हाणे जेसि ताईं मानी तयारु थिए तेसि ताईं अचु चौपड़ रांदि कई। वॾेरे चए त साईं चौपड़ रांदि में 4 ॼणा खपनि, पाण त आहियूं 3, उनजे करे मुंहिंजी सलाह आहे त रांदि हली था वज़ीर जे महल में कई। चौपड़ में 4 माण्हू खपनि, रांदि हली था वज़ीर जे महल में कई। बादशाह हिन जी सलाह ते थियो त सही आहे। बादशाह उथी खड़ो थियो, वॾेरे वज़ीर खे चयो त हाणे तूं हल अॻई, तूं हली तयारी कर त असां अचूं था। वज़ीर अॻुवाट निकितो, आयो, अची बंदोबस्तु कई। ज़ाल खे बि ॿुधाई त बादशाह हिते चौपड़ रांदि करण थो अचे। वज़ीर जी ज़ाल हुअसि। हाणे हुनजो चएसि बादशाह बचे थो, तुंहिंजो पीउ बि आहे ऐं बादशाह बचे थो, त हीअ उथी सो हार सिंगार करे ऐं तयारु थी। हार सिंगार जो हिन कया त वज़ीर खे ज़ाल जा ॾिठई हार सिंगार त हेकारी शक में पइजी वियो। बसि हाणे हिन जो वस कोन पियो पुॼे त जेकर ज़ाल खे धकु हण। हिते बादशाह ऐं वॾेरो भॼी महल में पहुता। वज़ीर उते ॾिठो हिननि खे, चई त हाणे बड़ा सभु पाण में सलाई थिया आहिनि, मां हिकिड़ो ॼणो आहियां, सम्झां थो त अॼु मुंहिंजो कमु पूरो थींदो। वॾेरे धीउ खे चयो त मां चौपड़ खणी अचु त रांदि कयूं। छोकर चौपड़ खणी आई, विच ते रखियईं। वॾेरो हिन जी धीउ वेठा आम्हूं साम्हूं। बादशाह ऐं वज़ीर हिक ॿिए खे साम्हूं वेठा। छोकिरीअ चौपड़ पखेड़ी त वॾेरे यकदमि धारा हथ में खणी चयो त मूं ॾिनी ही वक़्तु, पर तंहिं मां कढियईं कच। ढरड़े ढारा ॾे का हाल हक़ीक़त। ढारो सवलो पियो, सारी आज़ाद थी, वॾेरो चाल हलियो। उन खां पोइ वज़ीर ढारो खणी चयो त ॿ शींहं ॿेलो हिकिड़ो, इहो पिणु गैर गुज़र। ढरड़े ढारा ॾे का हाल हक़ीक़त। ढारो न उछलियो, सारी आज़ाद न थी। वॾेरो ॾंद कटण लॻो। हिन खां पोइ वरी हिन जी ज़ाल ढारो खयो, चई त पाणीअ हूंदे माड़ीअ में मुंद न मथो धोए। ढरड़े ढारा ॾे का हाल हक़ीक़त। ढारो सवलो पियो, सारी आज़ाद थी, चाल हली। हिन खां पोइ बादशाह ढारो खयो। बादशाह ढारो खणी चयो त भाइरनि ऐं भाॼाइनि जो सचो आहे सीर। ढरड़े ढारा ॾे का हाल हक़ीक़त। बादशाह जो ढारो बि सवलो पियो, सारी आज़ाद थी। वज़ीर चयो त न, हे बादशाह जेको थो चए त भाइर ऐं भाॼायूं, न न न, बादशाह कूड़ थो हणे। वॾेरो वज़ीर जे मुंहं जो रंग ॾिठई त वॾेरे ॾिठो त माना वज़ीर जो मुंहुं ठहे कोन थो। सम्झी वियो त हिन जे दिलि में बड़ा बादशाह बि हीअं थो चए, पर हिन जी दिलि अञा साफ़ न थी आहे। तंहिं करे हिन ढारो खणी चयो वॾेरे त मूं ॾिनी ही वक़्तु, पर तंहिं मां कढियईं कच। के सालक सम्झनि ॻाल्हि खे त कूड़ आहे या सच। ढरड़े ढारा ॾे का हाल हक़ीक़त। वॾेरे जो ढारो सवलो पियो, सारी अॻिते हली। वरी वज़ीर ढारो खयो, चई त ॿ शींहं ॿेलो हिकिड़ो, इहो पिणु गैर गुज़र। उते चेटो चंबो छा झले, जिते केहर खणी कर। केहर शींहं। ढरड़े ढारा ॾे का हाल हक़ीक़त, माना चए पियो बादशाह जो ॿ शींहं ॿेलो हिकिड़ो, माना होॾां बादशाह हेॾां हे, पर हाणे जिथे केहर शींहं हुजे त उते चीतो या ॿियो जानवर छा करे सघंदो। माना हे पंहिंजी बि ॻाल्हि करे। वज़ीर जो ढारो सवलो न पियो, माठ करे वेही रहियो। दिलि में सम्झई त ॻाल्हि में को रोलो आहे। हिन खां पोइ हिन जी ज़ाल वरी ढारो खयो। ज़ाल वरी साॻियो शेर पढ़ियो त पाणीअ हूंदे माड़ीअ में मंद न मथो धोए। हीअ ॻाल्हि गुजारत जहिड़ी, पर सम्झण वारो हुजे को। ढरड़े ढारा ॾे का हाल हक़ीक़त। वज़ीर जे ज़ाल जो बि ढारो सवलो पियो, सारी अॻिते हली। उन खां पोइ बादशाह ढारो खयो। वज़ीर जी ॻाल्हि सम्झी वियो त हाणे माना सॼो बार वज़ीर जो शक लहे ई कोन थो, माना मुंहिंजे मथां आहे, ॻाल्हि टुटंदी तॾहिं। पर हाणे वज़ीर जो शक बि हक़ ते आहे। सॼो मांधाण मुंहिंजे घोड़ जे जेका पेर हुया, हिन पेर ॾिठा घोड़े जा, सॼो वज़ीर खे शक थियो आहे उतां।
सो हाणे बादशाह ढारो उछलींदे चयो त भाइरनि ऐं भाॼाइनि जो सचो आहे सीर, हुजेसि थञ थणनि में त खिली पिया त खीर। हाणे इन खां वधीक सफ़ाई कोन पियो ॾेई सघे बादशाह त जेकॾहिं हिनखे थञ हुजे त मां हिनजी थञ पियांसि, माना मां वारो दर्जो ॾियांसि, धरड़े ढारा ॾेका हाल हक़ीक़त। त बादशाह जो ढारो सोलो पियो, पंहिंजी सारी हलियो, उते वॾेरे चौपड़ रांदि वराए खणी वेड़े वज़ीर जे मुंहं में निहारे चयसि त ॾे ख़बर हाणे छा थो चई। माना बादशाह हेॾी सफ़ाई ॾिनी त जे थञ हुजेसि मां थञ बि पियां, हाणे ॿुधाए त तूं छा थो चई। वज़ीर सॼी ॻाल्हि मुंड खां वठी कई, जेका मुंडीअ खां वठी। बादशाह हिनखे छॾे आयो त मुंडी न लधी त फांसी ॾींदोसि, ऐं पोइ चई मुंडी लधी मां कीअं ख़ुशीअ सां आयुसि ॿुधाइण, पर जेॾीमहिल पंहिंजे दर ते पहुतुसि बादशाह जे घोड़े जा मां पेर ॾिठा, सॼी ॻाल्हि ॿुधाई। हिन इहा ॻाल्हि ॿुधाई, चई माना मूंखे इन तां शक आहे। पोइ बादशाह वरी सॼी ॻाल्हि ॿुधाई त मां कीअं हुननि जे ॻाल्हियुनि में अची बराबरि मां बि अहिड़ो थियुसि, पर जेॾीमहिल हिते आयुसि त मूंखे पंहिंजी ज़मीर चूंडी आई ऐं मां हितां वापसि थियुसि। हाणे असुलु ॻाल्हि इहा आहे, इहा जो थी त हाणे वज़ीर जो शक लथो, ॿई ज़ाल मुड़ुसु अॻे वांगुरु खीर खंड थिया। पोइ सभिनी गॾिजी वरी मानी खाधी। बादशाह बि मुबारकूं ॾींदो, बादशाह बि हाणे हिननि खे मुबारकूं ॾिनियूं। पोइ वॾेरो 2-3 ॾींहं तरसियो धीउ वटि, 2-3 ॾींहं तरसी पोइ ख़ुशीअ सां मोकिलाए वॾेरो पंहिंजे ॻोठु रवानो थियो। हे ज़ाल मुड़ुस बि बाक़ी ज़िंदगी जा ॾींहं ॾाढे मज़े मुहबत सां गुज़ारण लॻा।